अस्सलामुअलैकुम नाज़रीन। सिंध जी न्याणी ओलंपिक गेम में तारीख़ी फतह हासिल कई। सना कपरी कामयाबी ते मुर्की पई। गुलफुखास जे झुॾे सां वास्तो रखंदड़ सना कपरी घर में त ज़ंजीरनि सां जकड़ियल हूंदी हुई, मगर जॾहिं हिन ओलंपिक गेम में हिसो वरितो ऐं उते हिन कामयाबी हासिल कई त दुनिया खे हैरान करे छॾियो। सना कपरी बचपन खां माज़ूरी ज़हनी बीमार हुई ऐं अक्सर करे घर में ज़ंजीरनि में जकड़ियल हूंदी हुई, जंहिंखे चिरियो करार करे माइटनि ज़ंजीरनि में जकड़े छॾियो हो। सना कपरी कामयाबी ते पाकिस्तान जिंदाबाद जो नारो हुयो ऐं उहा मशल जेकी खणी दौड़ी रही आहे, तव्हांखे उहा वीडियो ॾेखारे ॾिसी रहिया आहियो। सना कपरी ओलंपिक जे मैदान में दौड़ी रही आहे, इहा बिल्कुलु कामयाबी की तरफ़ सना कपरी दौड़ में ओलंपिक गेम में हिसो वरितो, जंहिंसां ज़हनी माज़ूर हुई पर अलाह संखे कामयाबु कयो ऐं सिंध कामयाबी ते सिंध मुर्की पई। सना कपरी त मुर्की था पर सिंध मुर्की पई। इहे सना कपरी जिन मां ॻाल्हाईंदी त तव्हांखे ॾेखारींदी, संदसि अल्फाज़ सम्झ में नथा अचनि छो त मुंहिंजे ॻाल्हाइण में प्रॉब्लम। जी नाज़रीन, तव्हां ॾिठो त सना कपरी पंहिंजो नालो पाण ॿुधाए रही, जॾहिं त अलाह खे ॻाल्हाइण में अटकी रही हुई, पर संदसि कामयाबी ते तमामु खणी खेसि ख़ुशी रही। पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा बि हंयसि। सना न सिर्फ़ु पंहिंजे माइटनि ऐं अज़ीज़नि जो नालो रोशन कयो आहे, पर सना तमामु मज़ूर अफ़राद जो, पाकिस्तान जो, सिंध जो नालो रोशन कयो आहे। अलाह खेसि कामयाबी नसीब करे।